स्टेज पे मौजूद अकाबरीन उम्मत बिलखुसूस बिरादर मुकर्रम जनाब हाफिज सिराज अहमद चन्ना साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला घोट की, बिरादर मुकर्रम जनाब मौलाना अब्दुल गफ्फार चाचड़ साहब, नाज़िम उमूमी जमीयत उलमा इस्लाम जिला घोट की, पिंडाल में मौजूद मुझा गैरतमंद जुर्रतमंद बहादुर निडर साथियों, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब का पहिरियां अज जे इन इज्तिमा में दस्तार फजीलत हासिल कंदड़ हुफ़ाज़ इकराम के, उन्हनि जे असातिज़ा इकराम, वालिदैन, अजीज़ व अकारिब के दिल जे अताह गहराइन सां मुबारकबाद पेश कयां थो। यकीनन अज कुरान जी दौलत के पंजन सीनन में महफूज करे इन नंढड़न पांजे जिंदगी जो मकसद हासिल करे वरतो आहे। दुआ है त अल्लाह रब करीम असां सभिनी के मकसद जिंदगी हासिल करण जी तौफीक नसीब फरमाए। बिरादर मुकर्रम कायद सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो साहब दामत बरकातुहुल आलिया के अज जे हिन अवांजे इज्तिमा में शरीक थियणो हो, लेकिन कायद मिल्लत इस्लामिया बतले हुर्रियत हजरत मौलाना फजलुर रहमान साहब दामत बरकातुहुल आलिया सां गड बैरून मुल्क के सफर ते हुजण जे करे बिरादर मुकर्रम हाज़री का कासिर रहो। संदस जे हुक्मत अवां जे सामो हाज़िर खिदमत आया इन उम्मीद सां त बिरादर मुकर्रम जी गैर हाज़री ऐं संदस जी जाइ ते मुंहिंजी हाज़री कबूल पवंदी। का लंबी चौड़ी गुफ्तगू करनी काने, तबीयत में भी बिल्कुल मज़ो ना है, थकावट भी आहे। हिकड़ी नंढड़ी कुरान मजीद जी आयत अवां जे सामो तिलावत कई थम खुतबे में। अल्लाह रब्बुल इज्जत कुरान मजीद में फरमायो, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। कुरान के मां नाज़िल कयो थम ऐं न कुरान जे हिफाजत जो जिम्मो भी मां रब तो खणा। कलाम भी मुंहिंजो आ, चौकीदारी भी मां कंदुस। कलाम भी मुंहिंजो आ, हिफाजत भी मां कंदुस। कुरान रुगो चुमण जो नालो ना है, कुरान रुगो तिलावत जो नालो ना है, कुरान के कत्ल खां पो माफिया जो नालो ना है, कुरान के जुल्म ऐं ज्यादती खां पो मेड़ ऐं मिंथ जो नालो ना है। कुरान अल्लाह जे कलाम जो नालो आ, कुरान अल्लाह जे कानून जो नालो आ, कुरान अल्लाह जे आईन जो नालो आ, कुरान दस्तूर ऐं मंशूर जो नालो आ, कुरान मुकम्मल ज़ाबित हयात आहे। यानी कुरान के पढ़नो भी आ, कुरान के समझणो भी आ ऐं कुरान जे हुक्मन जे मुताबिक जिंदगी भी बसर करनी आ। अज असां कुरान के पढ़ूं था समझण जे लाइ तैयार न आहियूं। जेकॾहिं उलमाए किराम कुरान खोले खोले करे असां जे साम्हूं बयान था कनि त असां अमल करण जे लाइ तैयार न आहियूं। कुरान अल्लाह जे कानून जो नालो, अल्लाह जे आईन जो नालो, शरीयत जो नालो, मुकम्मल ज़ाबित हयात जो नालो। कुरान जो पहिरियों हक उनके पढ़ना ऐं कुरान जो बियो हक अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे पाक कुरान करीम में नाज़िल थियल अहकामात जो हकीकी नमूने सां निफाज ऐं नाफिज करना है। अज कुरान जे हुक्मन के समझूं त अथा पर अमल नथा कयूं ऐं इन हवाले सां मेहनत करण जे लाइ भी तैयार न आहियूं त अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम कीअं नाफिज थींदो, कुरान जो कानून कीअं नाफिज थींदो। कुरान के मञूं त अथा, लेकिन कुरान के अमली तौर ते हिन दुनिया जे मथा अल्लाह जे धरतीअ जे मथा नाफिज करण जे लाइ तैयार न आहियूं। अल्लाह तुझो ऐं मुंहिंजो भी मोहताज कोन्हे। अल्लाह कुरान जे हिफाजत जो जिम्मो पाण खयो।
इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। कुरान जी मां हिफ़ाज़त कंदुमि। रमज़ान शरीफ़ अचे तो पियो न, हाफ़िज़ तरावियूं पढ़ाईंदो, पोयां ॿियो हाफ़िज़ बीठो आहे, कंहिं हिकिड़े नुक्ते जी, कंहिं हिकिड़े ज़बर ऐं ज़ेर जी भी हाफ़िज़ ग़लती थो करे त पोयां ॿियो हाफ़िज़ लुकमो थो ॾे, निशानदेही थो करे, ख़बरदार हाफ़िज़ साहब ग़लत थो पढ़े, ज़रा सही क़ुरान खे पढ़। अल्लाह क़ुरान जे रुगो लफ़्ज़नि जी न, क़ुरान जे रुगो सीपारनि जी न, क़ुरान जे रुगो सूरतुनि जी न, क़ुरान मजीद जे रुगो आयतुनि जी न, क़ुरान जे हिक हिक नुक्ते ज़ेर ऐं ज़बर जी हिफ़ाज़त फरमाई आहे। इहो क़ुरान जो मौजूज़ो आहे। ईअं त कोन्हे त अंग्रेज़ जो मुल्क, मुसलमाननि जो दुश्मन मुल्क अमरीका है, उते को ॿियो क़ुरान हुजे, ऐं पाकिस्तान में को ॿियो क़ुरान हुजे, ऐं सऊदी में को टियों क़ुरान हुजे। यो क़ुरान जो मौजूज़ो आहे त पूरी रूए ज़मीन ते अल्लाह जो कलाम बहिफ़ाज़त अगलिन नस्लन ताईं मुंतकिल थी रहियो आहे। कीअं हिफ़ाज़त थी रही आहे? मिस्कीननि जे ज़रिए, हारिन जे ज़रिए, मज़दूरनि जे ज़रिए, ग़रीबनि जे ज़रिए, यतीमनि जे ज़रिए, चंदे जे टुकरनि ते पलजंदड़ टॾे ते वेही करे झूटण वारे हिकिड़े मासूम तालिब जे ज़रिए रब पंहिंजे कलाम जी हिफ़ाज़त कराए रहियो आहे। जेको रब काबतुल्लाह जी दुनिया जे ताक़तवर तरीन सुपर पावर फौज जे मद्दे मुकाबिल अबरहो, अब कुरान में भी जिक्र है ना, अलम तर कैफ फ़अल रब्बुका बिअस्हाबिल फील। अबरहो उन वक्त जो सुपर पावर, जैसी तई मुझी मालूमात या मां पढ़ियो थम, चवंदा उन जे जेको लश्कर काह कई काबतुल्लाह ते, रुगो उन लश्कर में त 100 हाथी हुए, जंगी साजो सामान सा मुज़य्यन, आया हा अल्लाह जे घर काबतुल्लाह के रहण। अल्लाह हिकिड़ो झिरकीअ जेतिरो पखी मोकिलियो, झिरकीअ जेतिरो पखी, एतिरी नंढड़ी चोंब, उन में पत्थर, केतिरो पत्थर हूंदो तव्हां पाण अंदाज़ो लगायो। वो अबाबील पत्थर पियो फिटी करे, फौजीअ जे टिकण में पियो लगे, हाथीअ जे हेठां पियो निकिरे, ही पियो अथव लश्कर। जेको रब पंहिंजे घर काबतुल्लाह जी अबरहे जे लश्कर जे मद्दे मुकाबिल, दुनिया जे ताकतवर तरीन फौज जे मद्दे मुकाबिल, दुनिया जे सुपर पावर जे मद्दे मुकाबिल हिक झिरकीअ जेतिरे पखी अबाबील खां कराए थो सघे, रब्बे मोहम्मद जो कसम, उहो ई रब पंहिंजे कलाम क़ुरान मजीद जी यतीमन, मिस्कीनन, हारिन, गरीबन, मजदूरन, चंदे जे टुकरन ते पलजंदड़ मासूम ॿारनि जे ज़रिए कराए रहियो आहे। कुरान क़यामत जे सुबुह ताईं महफूज़ रहंदो, लेकिन इम्तिहान तुंहिंजो ऐं मुंहिंजो आहे त अल्लाह हिफ़ाज़त सां कुरान असां ताईं पहुचायो आहे। हाणे असां इन कुरान जो हक़ अदा करण जे लाइ तैयार आहियूं या न? कुरान पढ़ण जे लाइ तैयार आहियूं या न? कुरान खे सम्झण जे लाइ तैयार आहियूं या न? कुरान जे नूर सां पंहिंजनि घरनि खे मुज़य्यन ऐं मुअत्तर करण जे लाइ तैयार आहियूं या न? ऐं उन खां वधीक कुरान जो असल जेको हक़ आहे त कुरान जो निज़ाम नाफ़िज़ थिए, उन कुरान जे निज़ाम जे निफ़ाज़ जे लाइ असां अमली तौर ते किरदार अदा करण जे लाइ तैयार आहियूं या न? दीन रुगो इबादत जो नालो न आहे, शरीयत रुगो पंहिंजे जिस्म ते नाफ़िज़ करण जो नालो न आहे। दीन जो असल हक़ इहो आहे त पंहिंजनि 6 फुटनि जे जिस्म ते भी दीन मोहम्मद नाफ़िज़ हुजे, त अल्लाह जे धरतीअ ते भी दीन मोहम्मद नाफ़िज़ हुजे। असां उलमाए इकराम तैयार करे मस्जिद जी 4 दीवारीअ जे अंदर अव्हां जे इबादात जो तहफ़्फ़ुज़ करे रहिया आहियूं, ऐं हिननि जलसनि जे ज़रिए जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां असां अव्हां जे मामलात के ठीक करण जे लाइ भी ॾींहुं राति मेहनत करे रहिया आहियूं।
अवाम जी जान माल इज्जत आबरू जो तहफ़्फ़ुज़ असल फरीज़ो आहे। मां सुबुह बि बावड़े में इहा ॻाल्हि कई त असां अहिड़ो निज़ाम नाफ़िज़ करण था घुरूं जेको निज़ाम हज़रत उमर फारूक नाफ़िज़ करे ॾेखारियो। अदल वारो निज़ाम, इंसाफ़ वारो निज़ाम, माशी तरक्की वारो निज़ाम, बराबरी वारो निज़ाम, अमन वारो निज़ाम। अॼु अमन आहे? ॻाल्हायो, अमन था ॻाल्हायो? अमन आहे? छो कोन्हे? दाड़ेल वधी विया, लुच लोफर वधी विया, बदअमनीअ जो रुगो ज़िम्मेदार धाड़ेल न आहे, बदअमनीअ जो ज़िम्मेदार रुगो लुच लोफर न आहे। घोटकी जा गैरतमंद मुसलमानों, जेकरे अदल चाहियो था, जेकरे इंसाफ चाहियो था, जेकरे माशी तरक्की चाहियो था, जेकरे बराबरी चाहियो था, जेकरे अमन अमान चाहियो था, त पोइ अल्लाह जे धरतीअ ते कुरान जो कानून नाफ़िज़ करण जे लाइ जमीयत उलमा इस्लाम जे परचम खे मज़बूत करणो पवंदो। इमामत सां गॾोगॾु क़यादत जो हक़ बि आलिमनि खे ॾियणो पवंदो। जेसीं ताईं इन्हनि ज़ालिमनि जाबिरनि धरतीअ जे दुश्मननि मां जान छॾाए करे उन्हनि अगवाणनि जो इंतिखाब न कंदऊ जिन जे दिलनि में खौफ खुदा है, ओसी ताईं न सिंध थी तरक्की करे सके, न पाकिस्तान तो तरक्की करे सके। रुगो बदअमनीअ जो ज़िम्मेदार धाड़ेल कोन्हे, असां बि आहियूं। जिनखे असां वोट ॾिना, पहिरियों ज़िम्मेदार उहे ऐं ॿियो ज़िम्मेदार असां, त असां वोट ॾेई करे मोतबर कयोसीं। हज़रत उमर जो कहिड़ो आदिलाना निज़ाम हो त जेकॾहिं फ़ुरात जे किनारे को कुत्तो भी उन जे करे कुछ चई वियो हां सही, कुत्तो इंसान न। इस्लाम जे कानून में, इस्लाम जे निज़ाम में जिते इंसानन खे उन्हनि जा हक़ मिलंदा, उते ही जानवरनि जो भी तहफ़्फ़ुज़ यकीनी बनायो वेंदो। हज़रत उमर तो फरमाए, मुंहिंजी हुकूमत में बुख जे करे को कुत्तो भी उन जे करे को कुत्तो भी फ़ुरात जे किनारे मरी वियो त खुदा क़यामत जे ॾींहुं उमर खां पुछंदो, अॼु बुख जे करे माण्हू पंहिंजनि बच्चनि खे मारे रहिया आहिनि ऐं असांजे हुक्मराननि जे कन ते का जूं भी कान थी रही ऐं अमन हो जो हज़रत उमर फरमायो, मुझे दौरे हुकूमत में का हसीन जमील औरत, नौजवान औरत, खूबरू औरत पंहिंजो पान के सोनन ज़ेवरन में लदे करे घोड़े ते सवार थे सफर करे ऐं दौरान सफर जेकॾहिं उन औरत जो के रस्तो रोकियो, नौजवान भी, हसीन भी, मालो दौलत सां रास्ता थियल भी, अॼु असां चुंगचीअ ते कंहिंजा बच्चा ॿार वेंदा हूंदा त कुत्ते वांगुरु लुसींदा वरतंदासीं। नज़रुनि जी हिफ़ाज़त कान्हे, अॼु ज़हननि जी दुरुस्तगी कोन्हे, अॼु ग़ैरत ईमानी मौजूद कोन्हे। हसीन ऐं जमील औरत सोनन ज़ेवरन सां लदियल घोड़े ते सफ़र करे मशरिक़ खां मग़रिब जे तरफ़ वञे, जेकॾहिं कंहिं उन जे रस्ता रोक कई त मां उमर उन जो ज़िम्मेदार आहियां। अहिड़ो त अदल क़ाइम कयईं, अहिड़ो त अमन फ़राहम कयईं जो एॾी वॾी दावा कई। मूं जेतिरो पढ़ियो आहे त का हिकिड़ी औरत थी सफ़र पई करे सोनन ज़ेवरन सां, मालो दौलत सां, अकेली। नौजवान आयो उन जे घोड़े जे महार खे पकड़ी, औरत खां रड़ निकिरी वई। या त उमर मरी वियो आहे, या त उमर मरी वियो आहे जो तू एडी जुर्रत कई आ, या त तू पाण उमर आ जो इहा जुर्रत कई थी। हाँ मामा उमर, हाँ चेक पियो कयां त जरा निज़ाम जी दुरुस्तगी कीअं आहे। अॼु हो निज़ाम वतन अज़ीज़ पाकिस्तान ते नाफ़िज़ करण जे लाइ कुरान जो आदिलाना कानून
नाफिज करण जलाए मुझी जमात जमीयत उलमा इस्लाम तहां जे दिलन जे दरवाजे ते दस्तक ॾेई रही है। अज धाड़े लखे मुरीद इल्जाम बाद में बढ़ायो, पहिरियों पंहिंजी क़यादत जो सही इंतखाब कयो। अजो अमन अमान जो पुलिस के जिम्मेदार बाद में बढ़ायो, पहिरियों पंहिंजो इंतखाब ठीक कयो। सिंध मुझी तबाह थी रही है, सिंधु दरिया मां छके नाल कढ़िया पिया वञनि। यकीन ॼाणो घोटकी वारो, ये छके नाल कालाबाग डैम खां वधीक खतरनाक है। वह कालाबाग डैम जंहिंजे खिलाफ मुझे शहीद वालिद जमीयत जे अरडे दिलेर कायद लीडर शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो तमाम मसालिक जे उलमा इकराम के गड करे एक शरई फतवा मुरतब कराई तो पानी ते पहिरियों हक पुछड़िया वारन जो। जेसी ताई पुछड़िया वारा ढव ते पानी न पींदा तेसी ताई अग वारन के शरई तौर ते यो हक हासिल ही ना है जो वो पानी बंद कर। माना पंजाब उन वक्त ताई असा जो पानी नथो रोके सके जेसी ताई असा जू बनियूं असा जा जानवर सेरयाब न थियन। सेरयाब तो पंहिंजी जगह ते अज दरियाए सिंध मां भी वारी उथी रही है। छके नाल कालाबाग डैम खां वधीक खतरनाक है, थर केनाल खां वधीक खतरनाक है। मुझी सिंध के बंजर करण जो मंसूबो जोड़ियो थो वञे। अज पानी कोड़ो सेंखे में वरतल खूह सुकंदा था वञन। यो पानी भी रोकियो वियो त मूंखे ख़दशो आहे त अगलन 10-15 सालन में पहिरियों कच्चो गैराबाद थींदो पोइ पक्को गैराबाद थींदो। पीअण जे लाइ पानी मुयसर न हूंदो। हलिया वञो न मुत्तहिदा अरब इमारात दुबई में रुगो रेगिस्तान आहे, पानी कोने, वारी वारी न फसल न का शइ न का ज़मीन न का सब्जी न को फल न को फ्रूट न का कणिक न के सारियूं दुनिया जे मुख्तलिफ मुल्कन मां पिया ख़रीद कंदा वरतन पानी जे न हुजण जे करे। अज पंजाब सिंध जो पानी रोके अमली तौर ते सिंध के बंजर बनाइण जूं साज़िशूं करे रहियो आहे। काथे तहां जा उहे एमपीए, काथे तहां जा उहे एमएनए जिन जे लाइ इलेक्शन वारन ॾींहनि में तहां जूं चपलियूं घसन पयूं। घोटकी वारो अमली तौर ते 6 केनालनि जो जिम्मेदार पंजाब है, लेकिन उन सां गॾोगॾु बुनियादी जिम्मेदारी सिंध हुकूमत जी, सिंध जे वज़ीरनि जी, मुंतखब थियल नुमाइंदनि जी। मुझी जमात जमीयत उलमा इस्लाम 6 केनालनि जी मुखालिफत थी करे रुगो मुखालिफत नथा कयूं, सिंध के बंजर बनाइण जी साज़िश आहे। जेकॾहिं मां ही लफ़्ज़ चवां त ये 6 केनाल असां जे दिल जे धड़कन ते वार हिन त बि मां ग़लत न थींदो। मुझे निड़ीअ ते लत है। रुगो एहतजाज कंदो, रुगो फेसबुक ते पोस्टियूं रखंदो, रुगो है घोड़ा है मथो पिटींदो, या अमली तौर ते भी को किरदार अदा करण जे लाइ तैयार आहियो। फेसबुक सां पोस्ट रखण सां सिंध जो हक अदा कोन थींदो। मैदान ते निकिरो, क़यादत खे तब्दील कयो, उहा क़यादत मुंतखब कयो जेका अमानतदार हुजे, दयानतदार हुजे, खौफे खुदा रखंदड़ हुजे, जेका हिन धरती ते हज़रत उमर जड़ो आदलाना निज़ाम नाफ़िज़ करण जी सलाहियत रखंदी हुजे। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, उलमाए हक, उलमाए देवबंद। इहो तॾहिं मुमकिन थी सघे थो, अमन तॾहिं थींदो, बदअमनीअ जो ख़ात्मो तॾहिं थींदो, माशी तरक्की तॾहिं थींदी, महंगाई तॾहिं ख़त्म थींदी, सिंधु दरिया जूं मौजूं सिंध के तॾहिं मोटी मिलंदियूं जॾहिं तहां जी नुमाइंदगी को गैरतमंद, जुर्रतमंद ऐं को बहादुर कंदड़ हुजे। तहां जिन जे पेरें पिया आहियो उहो सॼो ॾींहुं ज़रदारी जे पेरें पिया आहिनि। जेका तहां जा साईं उन्हनि जो साईं ज़रदारी सां काॾो तरक्की थी।
अॼु हिन क़ौम खे बेवकूफ़ बणायो थो वञे। अॼु हिन प्रोग्राम जे ज़रिए अव्हां खे पैगाम ॾेई रहियो हां त अमली तब्दीलीअ जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो। दीन ऐं क़ुरान जे निज़ाम जे निफ़ाज़ जे लाइ जमीयत उलमा इस्लाम जा हथ मज़बूत कयो। आलिमनि जी क़यादत ते एतमाद जो इज़हार कयो। जियां मस्जिद जे मुसल्ले ते अवां पंहिंजी इमामत जे लाइ उलमा जो इंतिखाब कयो आहे, ईअं मस्जिद जी चार दीवारी खां ॿाहिरि उलमा जी क़यादत ते एतमाद कयो ताकि अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो आदलाना निज़ाम नाफ़िज़ थी सघे। जेसी ताईं क़ुरान जो कानून नाफ़िज़ न थींदो तेसी ताईं न भलाई थींदी, न तरक्की थींदी, न खुशहाली थींदी, न अमन थींदो। छो त तरक्की भी कुरान में आ, खुशहाली भी कुरान में आ, अमन भी कुरान में आ ऐं तरक्की भी कुरान में आ। मां जेको चयुमि अल्लाह से मंजूर व मक़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। माज़रत सां मां पंहिंजे मखदूम मुंहिंजो के वास्ते सां उस्ताद भी हज़रत मौलाना साईं सिराज अहमद साहब जमाली दामत